सवाल कयो आहे बशीर जतोई, उहो त चए त ग़ैर मुस्लिमनि जे थांवनि खे इस्तेमालु करणु जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं यकीन आहे त ग़ैर मुस्लिमनि काफ़रनि उन थांवनि जे अंदरि खिंज़ीर खाधो आहे या शराब पीतो आहे त उहे थांव नजस आहिनि, पलीत आहिनि, उन्हनि में खाइणु नाजाइज़ आहे। पर जेकॾहिं नापाक आहिनि उन्हनि खे धोई इस्तेमालु कयो अथई त पोइ जाइज़ आहे, खाई सघिजे। पर जेकॾहिं शक अथसि ऐं उनखे धोतो न अथई त पोइ उन्हनि में खाइणु मकरू तंज़ीही आहे। जीअं मिशकातुल मसाबी में हदीस मुबारक वा हज़रत अबू सालबा खुशनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे। उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो त या रसूल अल्लाह, असां अहिड़ी ज़मीन में रहूं था जिथे कुफ़ार रहंदा आहिनि, छा असां उन्हनि जे थांवनि में खाई सघूं था या न? उन जे जवाब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो फ़इन वजदतुम गैरहा फला तअकुलू फ़ीहा। पाण फरमाईं त जेकॾहिं काफ़रनि जे थांवनि खां अलावा ॿिया के थांव खे मिलनि था त पोइ तव्हां उन्हनि में खाओ, काफ़रनि जे थांवनि में न खाओ। वइलम तजिदू, जेकॾहिं तव्हांखे ॿिया थांव नथा मिलनि फ़क्सिलू वकुलू फ़ीहा, उन्हनि खे धो ऐं उन्हनि में खाई सघो था। हिन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेकॾहिं ॿिया थांव मौजूदु न आहिनि त काफ़रनि जे थांवनि खे इस्तेमालु करे सघिजे थो धोअण खां पोइ। इन जी शरह में मुल्ला अली काली रहमतुल्लाह ताला फरमाए थो वामरो वजूबन इदा कान हुनाक ग़लबतु ज़न्नी अला नजासतिहा। पाण फरमाइनि था त जेकॾहिं ग़ालिब गुमान आहे या यकीन आहे त थांव पलीत आहिनि, उन सूरत में इहो अमर धोअण वारो वाजिबु आहे। यानी जेकॾहिं यकीन आहे त इहे थांव पलीत आहिनि, उन सूरत में उन्हनि खे धोअणु वाजिबु आहे। अॻियां फरमाइनि था औ नदबन इदा कान अल अमरो बिख़िलाफ़ ज़ालिक। पाण फरमाइनि था जेकॾहिं शक आहे त इन्हनि इहे पलीत हूंदा, सिर्फ़ु शक आहे, इन शक जे बुनियाद ते उन्हनि खे धोई खाइणु मुस्तहब आहे। पाण अॻियां फरमायूं त इब्न मलिक रहमतुल्लाह ताला इन बाबति फरमायो व अमरहू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यग़सिलु इना अल कुफ़ार फ़ीमा इदा तुयक्किन निजासतुहु व मा ला फ़कराहतुहु तंज़ीहतुन। पाण फरमाइनि था त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त काफ़रनि जे थांवनि खे धोई पोइ इस्तेमालु कयो। इहो अमर उन सूरत में आहे जॾहिं यकीन हुजे त इन्हनि जा थांव नापाक आहिनि, नजस आहिनि। पर जेकॾहिं यकीन न आहे त उन सूरत में इहा कराहते तंज़ीह आहे। अहिड़ी तरीक़े सां फ़तावा हिंदिया में बि आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।